तो तकरीबन कल हलायासीं 400 रुपया किलो। अॼु उहो ई टमाटो 600 रुपया किलो आहे। अॼु 4000 रुपया क्रेट वियो आहे 6 किलो वज़न जो, जेको असांखे ई 600 रुपया पइजी वियो, 600 रुपया खपाइनि पिया। इन जे करे टमाटे खे मुरागो ख़तमु करे उन जे ज़रिए केचप आंदो आहे। ऐं असांजो पूरी मार्केट में वॾे मां वॾो दुकानु आहे, पर उन ते केचप लॻो पियो आहे। टमाटो कुझु बि नथो करे सघिजे। टमाटो 600 रुपया किलो पइजी थो वञे, 600 रुपया विकिरो थिए थो। ग़रीब आवाम लाइ पूरी परेशानी आहे। 100 रुपए जी भाॼी वठणु अचे थो, उन जे लाइ टमाटो मोलाई लाइ खणंदा रही सघूं, ऐं 600 रुपया ॾियारी खणे थो, उन जी जॻह ते उनखे असां भाॼी पूरी नथा ॾेई सघूं। गरीब तबको काॾे वई? गरीब तबको जे लाइ इहो ई आहे त बसि केचप वठे, बाक़ाया ॿियो टमाटो इस्तेमालु ई न करे। अचानक टमाटर जो रेट आसमान सां ॻाल्हाइण जो वजह छा आहे? तक़रीबन इस्लामाबाद ताईं रेट इहो ई 600 रुपया आहे, कराची ताईं रेट 600 रुपए ई आहे। हुकूमत खे कहिड़ो मुतालबो था कयो? हुकूमत खां मुतालबो आहे त इहो टमाटो सस्तो करनि ऐं आवाम खे रिलीफ ॾियनि, ग़रीब आवाम जी ख़िदमत करनि, ग़रीब आवाम लाइ पुरअमन रहनि।